हिकु त पासे त बरसाति ॿोॾ माण्हुनि खे बेज़ार करे छॾियो माण्हू अञा पंहिंजे कठाउनि घरनि में आबाद न आहिनि थी सघिया त ॿिए तरफ़ ही हुकुमरान जेके पंहिंजा आराइशूं हासिल करण लाइ पंहिंजूं ऐश इशरत ऐं ॿाहिरि मुल्क में घुमण लाइ आवाम खे महांगाई जे डुबण में दॿे रहिया आहिनि ऐं रोज़ ब रोज़ खाधे पीते जूं शयूं त महांगियूं थियनि पियूं वरी पेट्रोल जो जेकियूं क़ीमतूं ॾींहों ॾींहुं रातो राति वधनि पियूं यकीन कयो त ग़रीब माण्हू जेको तारीख़ 500 रुपया कमाए थो उन सां कहिड़ो असरु हूंदो बचण लाइ अटो वठंदो भाॼी वठंदो बिस्कुट वठंदो खीर वठंदो पती वठंदो खंडु वठंदो या पंहिंजे बचड़नि खे ख़र्ची ॾींदो या बीमार अमर जूं दवाऊं वठंदो यकीन कयो त ख़ुदा जे वास्ते हुकुमरानो आवाम ते इहो ज़ुल्म बंदि कयो न त ई आवाम तव्हां सां अहिड़ो असरु कंदो जो तारीख़ में तव्हांखे मुंहुं ॾेखारण जी जॻह न मिलंदी आवाम जी जेकी आहे ग़रीब जी उहा 7 नर्सनि ताईं पहुचंदी कुझु ख़ुदा जे कहर खां डिॼो